मां यार गालियूं ते चारी तनाहिल आहिन हज़ार गालियूं। उसा वहीद अली खान। सिंध धरती ख़ूबसूरत आवाज़नि ऐं सुरीलनि मौसीक़ारनि सां मालामाल रही आहे। सिंध धरती इन करे बि निराली आहे जो सिंध में आबाद थियल ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़नि खे हिन धरती जे रवासिन अहिड़ो त क़ुर्ब ऐं पंहिंजाइप ॾिनी आहे जो हू सिंधी ॿोली में रलिजी पाण खे सिंधी सॾाइण में फ़ख़्रु महसूसु कंदा रहिया आहिनि। अहिड़नि ई सुरीलनि फ़नकारनि मां हिकु आवाज़ु उस्ताद वहीद अली खान जो बि आहे। सुरीले आवाज़ ऐं अंदाज़ वारो ही फ़नकार 1952 ईस्वी धारे टंडे आदम में सिंध जे हिकु अहम मौसीक़ार घराणे में पैदा थियो। संदसि वालिद उस्ताद ग़ुलाम रसूल खान ऐं चाचो उम्मीद अली खान उन वक़्त जा अहम रागी ऐं गवैया हुआ। वहीद अली खान ते बि पंहिंजे ख़ानदानी पेशे राग जो असरु रहियो ऐं 7 सालनि खां ई हिन ॻाइण वॼाइण वारे पेशे में पेर पातो। शुरूआती तौरु पंहिंजे वालिद ऐं चाचे खां मौसीक़ी जी सिख्या खां पोइ पंहिंजे मामे ऐं वक़्त जे तमामु वॾे रागी ऐं गवैये उस्ताद मंज़ूर अली खान खां मौसीक़ी जी रूह ऐं अदायगी जो फ़न सिखियो। पाण उस्ताद मंज़ूर अली खान सां गॾु बि महफ़िलनि में ॻाईंदो हो ऐं इहो ई सबबु हो जो संदसि राग में पुख़्तगी ईंदी वई। हू महफ़िलनि में त ॻाईंदो ई रहियो पर हू 20 सालनि जी उमिरि में हुन रेडियो पाकिस्तान ते राग जी शुरूआति कई ऐं जल्द ई TV ते बि ॻाइणु शुरू कयईं। उस्ताद वहीद अली खान पंहिंजे वक़्त जो तमामु वॾो रागी हो। संदसि आवाज़ खे ॿुधण लाइ केतिरा ई माण्हू मौसीक़ी जी महफ़िलनि में ईंदा हुआ। उस्ताद मोहम्मद यूसुफ संदसि हम असर हो ऐं ॿिन्ही गॾिजी उस्ताद मंज़ूर अली खान खां मौसीक़ी सिखी। उस्ताद वहीद अली ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ महफ़िलनि में गॾिजी बि ॻाईंदा हुआ। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो कलाम परचन शाल पहवार जॾहिं ॿिन्ही गॾिजी ॻायो हो त इहो कलाम 10 मिंटनि खां वधीक ॻाईंदा रहिया हुआ ऐं हाज़रीन महफ़िल जूं ताड़ियूं वॼंदियूं रहियूं हुयूं। ॿिन्ही जा हयल पलटा ऐं लई सच ते ओज ते पहुतल हुआ। हिन राग जी राणी आबदा परवीन सां गॾु बि केतिरा ई कलाम ऐं संदसि गॾु ॻायल कलाम बांदियाणी सांगियाणी आहियां घणो मशहूरु थियो। संदसि केतिरियूं ऑडियो कैसेटूं बि मार्केट में आयूं ऐं घणियूं मक़बूल थियूं। उस्ताद वहीद अली खान ऐं संदसि ख़ानदान जी मादरी ॿोली त पंजाबी हुई पर हुननि सिंधी ॿोली खे पूॼियो ऐं सिंधी ॿोली में ॻायल मौसीक़ी संदसि सुञाण बणी। हुन सिंधी खां सवाइ सराइकी उर्दू ऐं पंजाबी ॿोलियुनि में बि ॻायो पर संदसि मक़बूलियत सिंधी राग सबबु ई थी। वहीद अली जंहिंजो पसंदि जो रंग ॻाढ़ो ऐं गुलाबी हो जॾहिं ही कलाम ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदई कंद कुले तां लातल हूंदई ॻाईंदो हो त माण्हू झूमण लॻंदा हुआ। हिन सिंध जे समूरनि मशहूरु शाइरनि जी शाइरी ॻाई दाद हासिलु कयो पर ख़ासि करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सचल सरमदस पसंदीदा शाइर हुआ। हुनखे केतिरा ई एवार्ड पिणु मिलिया जिन मां लतीफ़ एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड, कलंदर शहबाज़ एवार्ड, जाम ॾातर गोल्ड मेडल, ख़ैरपुर नाथन शाह में ताजपोशी ऐं ॿिया केतिरा ई एवार्ड शामिल आहिनि। संदसि ॻायल मशहूरु कलामनि मां कुझु ही आहिनि: ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदई कंद कुले सां लातल हूंदई, जिए लतीफ़ मुंहिंजो सोहिणो लतीफ़, हिन दिलि जूं ॻाल्हियूं छा ॿुधायां खोले मां हाल जानी, असां हाल दिलि जो अव्हां सां पुॼायो, परचन शाल पहवार, आओ त गॾिजी गुज़ारियूं वेही। संदसि औलाद में 3 पुट इकरार वहीद, वक़ार वहीद, लतीफ़ वहीद ऐं हिकु न्याणी शफ़क़ हयात आहिनि। इकरार वहीद अॼुकल्ह सिंधी मौसीक़ी में पेर पातो आहे ऐं रेडियो ऐं TV सां गॾु स्टेज ते बि ॻाए रहियो आहे। उस्ताद वहीद अली खान गुर्दनि जी बीमारियुनि सबबु 23 मार्च 1998 ईस्वी ते रावलपिंडी जे हिकु इस्पताल में गुज़ारे वियो पर संदसि ॻायल कलाम माण्हुनि जी दिलनि में खेसि अञा बि ज़िंदा रखियो वेठा आहिनि।